तो अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी सुन उम्मीद है तव्हीं सब कुछ हूंदा साथी जेकॾहिं बुनियादी सवाल जो दुनिया सॼी जे इंसान 70 अरब माण्हुनि जो सवाल आहे उन ते ॻाल्हाईंदा। उहो सवाल आहे पैसो ई हिन दुनिया लाइ लाज़िम आहे। उन ते हिकिड़ो नंढो मिसाल ऐं पोइ ॻाल्हि जी शुरूआत कयूं। मिसाल आहे पाणी जो गिलास आहे मुंहिंजे हथ में आहे पाणी जो गिलास, पर इहा तव्हांखे पक आहे या इहा तव्हांखे पक ॾियारियां थो आवाज़ ॿुधंदड़ ऐं मुंहिंजी ॿोली सम्झंदड़नि खे त हे असुल में पाणी जो गिलास न आहे। हे गिलास असल में सोन जे ठहियलु आहे ऐं सोन जो हे गिलास भरियलु आहे। हाणे जॾहिं असांजे ज़हन में इहो सुवालु आहे त गिलास सोन जो ठहियलु आहे, हिन गिलास में अंदरि जेको मौजूदु आहे उहो सोन आहे, तसवर था करियूं, ख़्याल में था वठी अचूं हे सोन जो आहे। तव्हां सभिनी आवाज़ ॿुधंदड़ माण्हुनि ॾाढो आहे सुवाल थो रखां त हीउ गिलास लाइ जेको महिनत कंदो उहो हे गिलास सोन जो भरियल पाण वटि झलींदो। त तव्हां पंहिंजे ज़हन ख़्याल में मूंखे ड्रोड़ाए ॻाल्हि सम्झायो त छा तव्हां जेका बि जिदोजहद कंदा उहा हिन गिलास खे पंहिंजो करण लाइ कंदा या जिदोजहद ऐं महिनत इन लाइ कंदा त हे जेको सोन जो गिलास आहे इहो ॿियो को माण्हू खणी वञे। भई छॾियूं त मूंखे इन कहिड़ी ज़रूरत आहे बाबा, ॿिए कंहिंखे ज़रूरत आहे सोन जो गिलास भरियल खणी वञे, उहो कतनि इहो कोन कंदा। छो जो असां वटि तालीम, शऊर, सम्झ, रिश्ता, प्यार ऐं इहा पूरी दुनिया जो सवाल आहे इहो त जंहिं वटि पैसो घणो आहे, जंहिं पैसो घणो गॾु कयो आहे उहो अज़ीम माण्हू आहे, उहो बहितर इंसान आहे, उहो ई हिन दुनिया में बहितर कमु करे सघे थो। जॾहिं सॼी दुनिया में इहो सवाल मौजूदु आहे, जॾहिं आदर्श, उसूल, मज़हब, सियासत या जेतिरनि बि शयुनि जा नाला खणो, उन्हनि जो जेको पस मंज़र आहे, इन जेका पोयों ॾेख जोहर आहे उहो आहे पैसो। त पोइ असां हिन गिलास खे कीअं यकीन करियूं त हे गिलास असां ॿिए खे ॾियूं जंहिंखे हिन जी ज़रूरत आहे। तोड़े जो गिलास सोन जो आहे, कतनि कोन ॾींदासूं, इहो असां सोचींदासूं ई न, इहो असांजे तस्वर में बि न ईंदो उन वक़्त ते त हिन गिलास सोने जी ॿिए कंहिं माण्हू खे मथां ज़रूरत आहे। न, असां त माण्हू मारे विझंदासूं, जेतिरा माण्हू मारे सघूं था हिन गिलास खे, हिन जेको सोन जो गिलास ठहियलु आहे या भरियलु आहे, इन गिलास खे पंहिंजो करण लाइ असीं करे सघूं था ऐं हर माण्हू करे सघे थो। असीं लाइब्रेरियुनि में नौजवान न मुखातिब आहियूं, असीं यूनिवर्सिटियुनि में लाइब्रेरियुनि पढ़ूं छो था। ॿारु ॼमे थो 2-3 सालनि खां पोइ पीउ मां वठी हुनखे स्कूल में विहारे थो वञे, जॾहिं उहो यूनिवर्सिटी या कंहिं सुठे कॉलेज में अचे थो त हुन लाइ कहिड़ा कम हूंदा आहिनि। बाबा किताबनि जी लाइब्रेरी भरी पई आहे, तुंहिंजा किताब आहिनि, तोखे कलम आहे, इन किताबनि में जेको बि इल्मु लिखियलु आहे तोखे यादि करिणो आहे, रटणो आहे। इहो यादि करे 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 पोइ इनखे छा आहे करिणो, यादि करे वरी तोखे लिखणो आहे। भले तोखे वणे न वणे, सम्झ में अचे न अचे, पर इहो तोखे यादि करिणो आहे, यादि करे लिखणो आहे। तोखे मार्कूं दुरुस्त ॾियणियूं आहिनि। जॾहिं तूं इहो यादि करे लिखी मार्कूं दुरुस्त करे था वञूं पाण, ऐं पोइ वरी असांखे कंहिं यूनिवर्सिटी या कंहिं इदारे में दाख़िला थी मिले, वरी कंहिं कॉलेज में वरी असीं उते 4 साल लाइ उहो जेको अवल जो लिखियलु मवादु पियो आहे उहो पढ़णो आहे, उहो यादि करिणो आहे, उहो रटणो आहे, ऐं पोइ वराए वरी उहो लिखणो आहे। असांखे सुठी उतां डिग्री मिलंदी, जे डिग्री त वरितूं, पोइ छा कंदासूं, पोइ असां डिग्री खणी कंहिं कंपनी, कंहिं फैक्ट्री, कंहिं मुल्की हुकूमत या कंहिं इदारे में वेंदासूं त असांखे नौकिरी खपे। असांखे नौकिरी मिली, नौकिरी छाजे लाइ वरितूंसीं, पैसनि लाइ। हे गिलास छाजो ठहियलु आहे, सोन जो, जंहिंमें मिलियन माना किरोड़नि रुपयनि जो हे सोन जो गिलास ठहियलु आहे, इहो असांखे पंहिंजो करिणो आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी नंढी ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां जेका तव्हां सम्झी वेंदा नौजवान। हाणे गिलास असां पंहिंजो, हाणे असां नौकिरी छाजे लाइ वरितूंसीं, पैसे कमाइण लाइ। सुबुह जो 8 वॻे ऑफिस ईंदासीं या 9 वॻे 5 वॻे ताईं कमु हेठि करे जेको कमु मिलियो उहो असांखे करिणो आहे, उहो असांजी पसंदि चाह त हुजे या न हुजे, कंहिं बि सूरत में असांखे हुनखे छॾिणो न आहे। छो जो असांखे कमु आहिनि पैसा, पैसो भला कमु छो न हुजे। हिन असांजे समाज, हिन असांजे दुनिया में पीउ माउ जो रिश्तो हुजे, भाउ जो रिश्तो हुजे, दोस्त हुजे, मिट हुजे, माइट हुजे, लटो हुजे, कपिड़ो हुजे, घर हुजे, बेंच हुजे, टेबल हुजे, प्यार हुजे, जेके बि शयूं आहिनि, जॾहिं हिन अहिड़े समाज में, अहिड़े मुआशिरे में मिले ई पैसे सां थी, त पोइ पाण एॾा वॾा छो न नुक़सान कंदासीं पैसे जे लाइ। जॾहिं पैसो ई हिन दुनिया जो महवर आहे, दुनिया जा माण्हू चरिया आहिनि, लखां इंसान अलाए केतिरनि जो रतु आईंदा आहिनि, माण्हू मारींदा आहिनि, इन करे त पैसो वॾे में, भला पैसो गॾु कजे एतिरो जेतिरी ज़रूरत आहे न। असां वटि ज़रूरतूं पैसो घणो गॾु करण लाइ ठाहियूं वेंदियूं आहिनि, त पैसो घणो पंहिंजो पाण गॾु कीअं कजे। हाणे जंहिं ॾियारे असांजे ज़हन में इहो सवाल मौजूदु हुजे या असां इन खे हक़ीक़ी नज़रुनि सां ॾिसी वठूं त हे गिलास पाणी जो भरियलु आहे, हे उञ ई मारे सघे थो। भला हे गिलास सोन जो ठहियलु या सोन जो भरियलु, ऐं हिकु रेगिस्तानी इलाइक़े में आहियां,
जिते मूंखे खणी अचे कंहिं छॾियो आहे उहो इलाइक़ो आहे रेगिस्तान, जिते न सावक आहे, न वण आहे, न पाणी आहे, जून जो महीनो आहे, उते मूंखे लॻे थी उञ। हाणे गिलास मूंसां सोन जो भरियल साण आहे, हाणे हीअ सॼो सोन जो गिलास आउं खाई सघां थो, पी सघां थो, उञ मुंहिंजी उजाए सघे थो, छो जो पाणी मूंखे ज़िंदह रहण लाइ लाज़िम आहे, हे उञ बि नथो उजाए सघे, मूंखे ज़िंदह रखण लाइ बि काफ़ी कोन्हे को, त पोइ हे बाक़ी कमु कहिड़े जो आहे? इहो चवण त ॾाढो सवलो आहे, पर इन खे क़बूल करणु ॾाढो ॾुखियो आहे त हे सोन जो गिलास ऐं कम जो नाहे। हाणे जॾहिं क़बूल ई न कजे ऐं इनखे सोचे ई ज़हन में इनखे सोचे ई नथो सघिजे, त पोइ असांजे ज़हन मां इहो पैसे जो सुवालु निकिरंदो कीअं? भला जेकॾहिं पैसे जो सुवालु कढी छॾिजे, बाबा गिलास कम जो नाहे, जेकॾहिं सोन जो आहे त असांजे कम जो नाहे, ऐं असांजे सोन कम जो कोन्हे, असांजे पैसो कम जो कोन्हे, त पोइ माण्हू हिन दुनिया में ज़िंदगी छो गुज़ारींदो? पोइ महिनत जिदोजहद छो कंदो? त पोइ असांजे आॾो हिकु सादो सुवालु रहिजी ईंदो, असीं इंसान आहियूं, हे सभु असां जहिड़ा इंसान आहिनि, धरती ते रहूं था, असां मथां हिक ॿिए मथां फ़र्ज़ु आहे त हिक ॿिए जे लाइ मिसाल आहे न, हिक ॿिए लाइ असांजे लाइ फ़र्ज़ु आहे त जंहिं मुंहिंजे लाइ कपिड़ा ठहिया आहिनि त उन जे लाइ ॿी का सहूलियत पैदा करियां। हारी कणिक थो पैदा करे, शागिर्द उन लाइ किताब पैदा लिखी पढ़ी उनजो हिसाब ॼाणण लाइ टाइम थो ॾिए, हजम वार थो ठाहे, या केतिरनि तरीक़नि सां लख ऐं किरोड़े जेके इंसान कमु कनि था, जेतिरनि बि तरीक़नि सां कनि था, उहो जेको उतां पैसो अचे थो, वरी बि उन्हनि मां शयूं मिलंदियूं आहिनि। पर जेकॾहिं इहे सभु जेके बि इंसान जे जियापे जूं शयूं हिन काइनात में मौजूदु आहिनि, मरण खां वठी ॼमण ताईं, इहे बग़ैर पैसे जे इंसानी ज़रूरत जे, इंसान हिक ॿिए खे इंसान सम्झी हिक ॿिए जे सहूलियत लाइ जेकॾहिं पैदा करे, त छा हिन दुनिया में इहो ॾफेड़ पैदा थी सघे थो? छा इहो फॾो, इहो क्रोध, या नफ़रत, या कावड़, या लालच, या अन्ना, या नंढ वॾाई, इहो तबक़ाती निज़ाम मौजूदु रही सघे थो? जवाबु ॾिनो त न। इन्हनि सभिनि बुराइनि जो हल आहे ई हे सोन जो गिलास, जेको न पी सघिजे थो, न खाई सघिजे थो, न उञ उजाए सघे थो, न ड्रव करे सघे थो। जेकॾहिं पाणी जो आहे त क़ीमती आहे, जेकॾहिं मानी अथसि त क़ीमती आहे, जेकॾहिं सोन जो आहे। इहो ॿियो सुवालु आहे त सोन जे गिलास हे भरियल हुजे ऐं उन ते खोड़ साथिरी मानी ऐं पाणी मिले, त इहो ॿियो सुवालु आहे। पर असां हिन सादो करियूं था रुॻो इन लाइ त जॾहिं कमु कजे ई पैसे लाइ, जॾहिं तालीम पैसे लाइ पिराइजे, जॾहिं इल्मु पैसे लाइ पिराइजे, जॾहिं प्यारु पैसनि ते मिले, जॾहिं अहसास ऐं रिश्ता पैसनि ते मिलनि, जॾहिं मौत पैसनि लाइ थिए, जॾहिं ज़िंदगी पैसनि लाइ मिले, पैसे लाइ मिले, या जेतिरा बि असांजे समाज जा सुवाल आहिनि, जो पोयों जोर हुजे ई पैसो, त पोइ पाण छा कंदासीं इन अहिड़े समाज में? त पोइ पाण इहो कंदासीं त जेके बि दुनिया में या हिन पूरे यूनिवर्सल में इंसान रहनि था, उन्हनि खे इंसान सम्झंदासीं। पर सभ खां पहिरीं सम्झण खां पहिरीं इहो सुवालु असां ज़हन में रखंदासीं पंहिंजे में, त असांखे इंसान आहियूं। हीअ धरती असां इंसाननि खां पहिरीं, असां हिन धरती ते इंसान न हूंदासीं, धरती हूंदी, इहे कागज़, इहे पैसा, इहो सोन, या मिल्कियत, इहे घर, या दौलत, इहा हिते हूंदी। इन करे असां इंसाननि मथां ई फ़र्ज़ु थो थिए त जेतिरा बि हिन काइनात में इंसान रहनि था, उन्हनि खे पाण जहिड़ो इंसान सम्झूं, जेके असांजे सहूलियत लाइ जेतिरियूं शयूं ठाहिनि था, त पोइ असां बि उन्हनि जी सहूलियत लाइ का हिकिड़ी शइ ठाहे पैदा करे उन्हनि जी सहूलियत उन्हनि खे ॾेई सघूं। ऐं दुनिया में अहिड़ो को बि ॾुखियो कमु कोन्हे को जेको दुनिया में ॿिया इंसान कंदा हुजनि ऐं असां नथा करे सघूं। जॾहिं इहो सुवालु असां पंहिंजे ज़हन में विहारे वियासीं, त पोइ असां इंसाननि जी भलाई लाइ जेको बि कमु कंदासीं, उहो दिलि, दिमाग़, ख़ुशी, प्यार ऐं माण्हुनि जी पंहिंजाइप लाइ हूंदो। इन खां वधीक कुझु न। हक़ मौजूदु।